कोयटा में ताज़ो वाक़ियो थियो आए ॾींहुं किथे न किथे, त हीउ त हिकिड़ो मुल्की लेवल जो मसइलो आहे। त ॻाल्हि उहा ई आहे त रियासत जे इदारनि खे, मज़हबी आलमनि खे, जेके ज़ाहिर बहितरीन आलिम बि हिन मुल्क में मौजूदु आहिनि, हिन ॻाल्हि खां को इनकार कोन्हे, उन्हनि सभिनी जो केतिरो रोल ॾिसो था। ऐं ताज़ो ॾिसूं था सऊदी अरब में 2-3 महीना पहिरियों हिकिड़ी कानून साज़ी थी आहे त कंहिं बि फ़र्द खे इहो हक़ न आहे त कंहिं ते तोहीन मज़हब जो इल्ज़ाम मढ़े। इहो रियासत जो कमु आहे, रियासत जी ज़िम्मेवारी आहे त जेकॾहिं केरु माण्हू अहिड़ी हरकत करे थो त उन जे ख़िलाफ़ु कार्रवाई बि थींदी, इन्वेस्टिगेशन बि थींदी। फ़र्दनि ते इहे मामला हुजण ई न खपनि, इहे रियासतुनि जा मामला आहिनि। इहो सऊदी अरब में थियो आहे त असीं उमेद कयूं था त अहिड़े क़िस्म जो मामिलो पाकिस्तान जी हुकूमत बि करे सघे थी। ऐं ज़ाहिर आहे मथीं लेवल ते का अहिड़ी कानून साज़ी थिए, उनमें आलमनि जो रोल हुजे ऐं जेके बि रियासत जा मज़बूत इदारा आहिनि उन्हनि जो को रोल हुजणु खपे। ये सऊदी अरब जो पैसो हो जंहिं हिते जे मुलाहियत खे मज़बूत कयो ऐं उन जा असर जेके हाणे सॼे मुल्क में आहिनि। अञा बदकिस्मती इहा आहे त हीअ रियासत उन ई रिंगट खे खणियो पिए थिए। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, हिते जो जेको सो जुनूनी इंतहा पसंद जेको सो आहे उहो मुलाहियत जो ई शिकार आहे। ऐं उहो वधीक पंहिंजो पाण, वधीक न पर उहो बिल्कुलु उन ई पंहिंजो पाण खे ओतिरो शेयर होल्डर ऐं जेको सो छा चवंदा आहिनि स्टेक होल्डर थो सम्झे जेतिरो वॾो मुला आहे। हू सम्झे थो, हुनखे ग़लतफ़हमी आहे ऐं हू सम्झे थो मुंहिंजे हथ में आहे त रियासत सां गॾु रियासत खे चलो पंहिंजो पाण खे सुधारणो पवंदो। हाणे जेकॾहिं सऊदी अरब उन सॼे स्टांस सां हटी वियो आहे, हाणे उन समूरा मामला जेके ख़ुदा जे हवाले करे छॾिया आहिनि त ख़ुदा रहम विझंदो हितां जे उन्हनि जाहिल हाकमनि जे दिमाग़नि में ऐं ज़हननि में ऐं दिलुनि में, त हू जेको सो उनजी पोइवारी कनि। त हाणे उहो जेको आहे अबो पैसो ॾींदो हो उहो पाण फिरी वियो आहे। हाणे जेको अवीं उहा लाइन वठो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको सो मामला असीं समूरा जेके जेको कुझु असीं ॾिसूं था सोसाइटी में, जेको असरु ॾिसूं था, जेको ईअं माण्हुनि खे पकड़ियो मारियो था छॾनि, जेको इल्ज़ाम हणी, इहे सॼी रियासती पॉलिसी रही आहे। रियासत इन्हनि मुल्हनि खे पालींदी रही आहे। हाणे रियासत उहो असांजी कल्ह चयो त रियासत जो फ़र्ज़ु आहे शहरनि जी हिफ़ाज़त करणु, रियासत उहो फ़र्ज़ु निभाए ऐं रियासत खे संभालींदे हुकूमत आहे। उनजे करे भला ॿियो हुकूमतूं ॿियो न त हीअ सिंध जेका पीपल्स पार्टी जे हवाले आहे, जेके सम्झूं था त अञा बि अंधनि में कहाणी आहे पार्टी या तनज़ीम जे हवाले सां, कंहिंजो थोरो घणो लिबरल या रोशन ख़्याल जेको आहे उहो थोरो अक्स आहे, त उहा घटि में घटि 2 टे कम ज़रूरु करे। हिकिड़ो त पुलिस खे जेको सो आहे उहो फ्री हेड ॾिए त तव्हां वटि जेकॾहिं कंहिं मुल्हनि जे ख़िलाफ़ यानी माजिद साहब या वञी उहो फेसबुक वारो वीडियो या ऑडियो खणी वञूं था ऐं जेको लाभ आहे त भाई हिन मूंखे जान खां मारण जी धमकी ॾिनी आहे, त जेतिरी मुल्हे खे इजाज़त आहे आम माण्हू जे ख़िलाफ़ तोहिन जी दरख़्वास्त जेको सो कंहिं बि इल्ज़ाम ते दरख़्वास्त काटण जी जेतिरो मुल्हो आज़ादु आहे। 5-6 ॼणा सिंध जे कंहिं बि थाणे में वञी कंहिं बि शरीफ़ माण्हू जे ख़िलाफ़ को बि केस दाख़िल कराए सघंदा। इहो हक़ मूंखे माजिद साहब खे तव्हांखे ॿुधणु घुरिजे ऐं सिंध जे हर माण्हू खे उन ई फतवा फरोश फतवा खोर इन मुल्हे जे ख़िलाफ़ जेको बीठो ऐलान करे, कॾहिं चौकनि ते कॾहिं फेसबुक जे ज़रिए, उन जे ख़िलाफ़ उन जी इजाद हुजणु घुरिजे। रियासत अहिड़नि माण्हुनि ते नज़र रखे ऐं हिन केस में ख़ुसूसी तौर ते इन्हनि जेको मुल्हनि जो किरदारु आहे उन्हनि मुल्हनि जी निशानदेही करे उते जी पुलिस खे, ख़ासि तौर ते उमरकोट पुलिस खे, जेको हाणे नओं SSP आयो आहे मेमन साहब, जेको अॼु अपॉइंट थियो आहे शायदि हाणे, त उन खे उन्हनि जी निशानदेही करे उन्हनि खे पहिरीं पकड़े उन्हनि मथां केस दाख़िल कराइनि। बाबा तो हीउ जेको तूं भलवाई आहीं, तूं हीउ जेको त बाहि लॻाई आहे, हीउ जेको तो रियासत जो रियासती मिल्कियतुनि जो नुक़सानु साड़ियो आहे, माण्हुनि जे ज़हननि खे टेरर ॾेई, त हुकूमत सां गॾु हिकिड़ी असांजी बि ज़िम्मेवारी आहे त असीं उन मुल्हे खे, जुनूनी खे, दहशतगर्द खे, दहशत पसंद खे, शिदत पसंद खे सोड़ो करियूं ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ असांखे जेको कानून ऐं आइन में जेका गुंजाइश आहे ऐं असांजो राइट आहे जेको उहो उन जो इस्तेमालु कजे। त हीउ मूंखे माराइणु चाहे थो, हीउ मूंखे धमकियूं ॾिए पियो ऐं उन खां डिॼण जी का बि ज़रूरत कोन्हे। छाजो उन खां वधीक शायदि मूंखे दीन जी ख़बर हुजे, मूंखे इस्लाम जी ख़बर हुजे, हू जेको उते माण्हुनि खे बीठो धमकाए पियो ऐं क़तल जा फतवाऊं जारी पियो करे, असांजो जेको सो आहे उहो दीन में घटि में घटि असां इहा शइ साम्हूं न आहे। त घटि में घटि इहा मुंहिंजो फ़र्ज़ु थो थिए, रियासत जो थिए थो, हुकूमत जो थिए थो, पुलिस जो थिए थो, आम शहरी बतौर आम शहरी मुंहिंजो फ़र्ज़ु थो थिए त उनखे थोरो करण जे लाइ उन पुलिस खे ज़रूरु आगाह करियां त हीउ जेको सो हिन जो किरदारु जेको सो आहे उहो ख़राबु आहे। हीउ माण्हू अॻिते हली माराए सघे थो या जो कोई किरदारु अदा करे पियो उन सां रियासत खे नुक़सानु। सही।